नाज़रीन खबर ने सिलसिलो जारी है। भिरासिटी की खबर नाल भिरासिटी भरसान डाली शहर में मिट्टी जे ट्रैक्टर टाली में घटी में मिट्टी लाण तां झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि ट्रैक्टर टाली ड्राइवर ॻोठ हंबराओ वासी फारूक क़लोड़ो सख्त ज़ख्मी थी पियो। ज़ख्मी खे संदसि वारसनि भिरासिटी अस्पताल आंदो जिथे तिबी इमदाद ॾिनी वई। वहीं सिलसिले में ज़ख्मी जे चाचे मोहम्मद असलम क़लोड़ो ॿुधायो त मुंहिंजो भाइटियो फारूक क़लोड़ो ट्रैक्टर टाली जे ड्राइवर कंदो हो। डाली शहर में घटिन भरसां ख़ाली प्लाट में मिट्टी जी टाली खाली करे रहियो हो त मुखालिफ़ धुर जे माण्हुनि सनाउल्लाह असदुल्लाह रमज़ान ऐं मिस्किन क़लोड़े जेके पाण में पीउ पुटु आहिनि उन्हनि लठियूं ऐं कुआड़ियुनि सां हमलो करे हमराह खे मर्निंग करे छॾियो। ॿिए पासे भिरासिटी थाणे ते 4 जवाबदारनि ख़िलाफ़ NC दाख़िल करे ज़ख्मी खे इलाज लाइ मेडिकल लेटर जारी कयो वियो जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।